शब्द these days साईं कवरराम जो नालो याद रखियो आहे पर अॼु जे भॻत में तव्हांखे झूलेलाल साईं जी कथा ॾेखारींदासीं। उहा बि भॻत शहनशाह जो फरमान ॿुधी सभु सिंधी डप में अची विया। सिंधी धर्म खतरे में आहे, इनखे बचाइण जे लाइ फरियाद खणी करे चोलियूं चढ़ाए प्रभुअ खे पुकार करण लॻा। हे बालको छह ॾींहंनि खां पोइ नसरपुर ॻोठ में हिकु बालक जो जनमु थींदो। उहो वरुण देवता जो अवतार हूंदो। उहो पंहिंजे हर मुश्किल मां ॿाहिरि
जीअं ई मीर शाह खे पैगाम मिलियो बालक जो जन्म थी चुको आहे, नगर में उत्सव था मनाइनि। मीर शाह अभिमान में अची वियो, 6 ॾींहंनि जो बालक छा धर्म खे बचाए सघंदो, छा मूंसां जंग लड़ी सघंदो, नामुमकिन न। पर मीर शाह खे इहा ख़बर कान हुई त ही वॾो देवता जो अवतार आहे, दरिया शाह, जिते ॾिसो जंहिं रूप में ॾिसो उहो ॾिसण अचे। मीर शाह खे सभु रूप पिया ॾिसण अचनि, घोड़े जी सवारी ते योद्धा जो कमल जे गुल ते, करुणता जो पले जी सवारी ते तारण। हे मीर शाह, तू कहते भी जुल्म न कर। फर्क सिर्फ एतिरो आहे कि हिंदू जेकर जन्म थो वठे त हिंदू थो थिए, मोमेन जेकर जन्म थो थिए त मुसलमान थो थिए, पर तूं सभिनी खे हिकु नज़र सां ॾिस। बिल्कुल नव धर्म दरियाई धर्म क्यों कया तथा तव्हां सबको नव धर्म तैयार कंदा नवन को पंजिया हिंदू एवं मुसलमान पाण में पीर खंड थी हिक प्रेम सां गॾिजी रहो, हिक ॿिए जा त्योहार मल्हायो,